कराची में मुबैना टाउन जी हद मौसमियात लॻ क़ाइम रूफी पैराडाइज़ शॉपिंग सेंटर अॻियां सर्विस रोड ते दुकान ठाहे गुज़रगाह वारनि घिटियुनि में लोही केबिन मांडड़ियूं ऐं रेढ़ा लॻाए रस्ता सोड़ा करे बंदि कया विया। रस्तनि ते गैर क़ानूनी इंक्रोचमेंट सबबि मार्केट जे दुकानदारनि ऐं ख़रीदारनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। सर्विस रोड ते हलंदड़ मोटरसाइकिल ऐं गाॾी सवारनि लाइ रस्तो पार करणु नामुमकिन थी वियो आहे। रूफी पैराडाइज़ जे दुकानदारनि इरफान अली, नदीम, इमाम बख्श ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे कब्ज़ागिरी ऐं धमकियुनि ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ दुकानदारनि चयो त असांजो रूफी शॉपिंग सेंटर 17 साल खां क़ाइमु आहे, पर अॻियां सर्विस रोड ते लोही केबिन मांडड़ियूं रखियूं वियूं आहिनि, जंहिं करे ईंदड़ खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। अॻवाननि चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकमनि बावजूदि रस्तनि ऐं रोडनि खां हद दख़लियूं ख़तमु न थी सघियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते हद दख़लियूं हटाए परेशानी ख़तमु कई वञे। साईं, असांजो वॾो मसइलो इहो लॻो पियो आहे, घिटी मौलानो बंदि करे वेठो आहे, सॼो कब्ज़ो करे सॼी मार्केट जो रस्तो बंदि लॻो पियो आहे। केर बि सूटेबल फैमिली अचे थी त उनजे लाइ घसि कोन्हे को, मायूं अचनि थियूं उन्हनि जे लाइ घसि कोन्हे को, हितां मटण जे लाइ का राह कोन्हे छॾी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।